अमीर उमर अची गुजरंदो आहे शैतान वो रस्तो मटाए वेंदो आहे हाणे तूं इन रस्ते ते अची कोन थो जंहिं रस्ते ते सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे त पोइ असांखे तोखे चवण जी ज़रूरत नाहे नाले ॿुधाईंदा फलाणो आहे तूं उहो ई आहे जेको हुज़ूर 14 सदियूं पहिरियां फरमायो जे न तो पोइ रसूलुल्लाह जे असहाबन सां संगत रख हुजूर जे असहाबन सां यारी रख मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जो मुसन्निफ इमाम अहमद बिन हंबल हिकिड़ो किताब लिखियो आहे फज़ाइल सहाबा उन जो नालो आहे बिल्कुलु किताब मूंसां साण बि आहे मौजूद बि आहे हिन जगह ते नाहे गादी में पियो आहे हज़रत अली से जो फरमानो जाते मौजूद आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो हज़रत अमीर उमर जो जनाज़ो मुबारक पियो आहे माण्हू अचनि था दुआऊं पिया घुरनि हज़रत अमीर उमर जे लाइ तारीफ़ कनि पिया दुआ पिया घुरनि मूं ॾिठो त मुंहिंजे पुठियां मुंहिंजे कुलनि ते कंहिंजा हथ आहिनि पुठियां मुंहिंजे बीठो आहे मां पोइ ते निहारियो त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे अखियुनि मां ॻोढ़ा था हलनि हज़रत अमीर उमर खे मुखातिब थी करे चवे थो त साईं तोखां बाद में अहिड़ो को बि माण्हू कोन्हे जंहिंजे बारे में अली इहो चाहींदो हुजे त मौला हिन जहिड़ा अमल मोचा हुजनि मां तुंहिंजे हुज़ूर में थी पेश थियां जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे त सिर्फ़ु उमर तूं ई आहीं जो मां अली बि चाहियां थो त मुंहिंजा अमल तुंहिंजे अमलनि जहिड़ा हुजनि ऐं इन हाल में मां अलाह जा ज़ात वारी मुलाक़ात कयां अमी हैदरी सदायो मौलाई सदायो हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ घटि वधि ॻाल्हायो जंहिंजे मुआफ़क़त में अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो बैतुल्लाह शरीफ जो तवाफ़ मक्को शरीफ बैतुल्लाह जो तवाफ़ हले थो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर खे अर्ज़ थो करे मकाम इब्राहिम मुल्तज़म शरीफ बरसा हजर असवद मुल्तज़म शरीफ बिल्कुल साम्हूं हेॾा मकाम इब्राहिम बैतुल्लाह शरीफ खां जेके तव्हांखे तरफ़नि जी ख़बर पवे अक्सर माण्हुनि खे ख़बर न पवंदी आहे बैतुल्लाह शरीफ खां उभरंदे पासे ते मकाम इब्राहिम उभरंदे पासे ते बैतुल्लाह शरीफ ये बैतुल्लाह शरीफ उभरंदे पासे ते चंद मीटरनि जे फ़ासिले ते मकाम इब्राहिम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम मुबारक जंहिं पत्थर जे मथां आहिनि छापियल कदम मुबारक उन खे मकाम इब्राहिम चइजे थो ऐं उहो बैतुल्लाह मताफ़ जे अंदरि आहे हाणे तवाफ़ हले थो पियो बैतुल्लाह शरीफ मक्को शरीफ आहे बैतुल्लाह या हुजूर भी मौजूद हैं हजरत अमीर उमर भी खिदमत में मौजूद है अर्ज कहीं या रसूल अल्लाह हादा मकाम अबीना इब्राहिम अलैहिस्सलाम ये असांजे अबी इब्राहिम अलैहिस्सलाम जो मकाम आहे हुजूर फरमाया आओ सही न पत्थर जे मथां पाण बीही करे बैतुल्लाह जी ओसारी कंदा तो कदम जा निशान अची आहिनि अॼु ताईं आहिनि या रसूल असांजे अबे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मक़ाम हुज़ूर फरमाया सही फला नत्तखिज़ु मुसल्ला इनके जाय नमाज न ठाहियूं ॿी हदीस में त साम्हूं हुजे कि या रसूल इनके जाय नमाज तव्हां नथा ठाहियो माना हिन जगह ते नमाज पढ़ो या हज़रत उमर फारूक हुजूर जे दरबार में दरख्वास्त पेश कई असांजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जाइ आहे कदमनि जा निशान आहिनि काश इन जगह खे असां नमाज जी जगह ठाहियूं या अवां ठाहियो हज़रत अमीर उमर इहा ॻाल्हि कई फअंज़लल्लाहु अज़्ज़ व जल्ल वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला हेॾा अमीर उमर हुजूर खे अर्ज़ कयो होॾो अल्लाह जिब्रील खे मोकिले कुरान जी आयत नाज़िल फरमाई त वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला मकाम इब्राहिम के माना हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उन बीहण वारी जाइ के जाइ नमाज बनायो इन जाइ ते नमाज पढ़ो बरकातू तवाफ जो पढ़ो तवाफ खां बाद में बरकातू नमाज पढ़न तवाफ जो बरकातू वाजिब आहिनि उहे तव्हां असांखे पढ़ियूं हुजनि जीअं
जीअं 7 चकर तवाफ़ जा पूरा थींदा 2 रकाता नफ़िल तव्हां असांखे हुन जाइ ते पढ़णो आहे इहे 2 रकातो नफ़िल पढ़णो तवाफ़ जो वाजिब आहिनि हर मुस्लमान जेको बि तवाफ़ करण वारो आहे उनखे पढ़णियूं आहिनि सभ खां पहिरियां आहे त मक़ाम इब्राहिम वटि अची पढ़े रश हूंदी आहे पोइ ते बि माण्हू पढ़ंदा आहिनि इहे जेके 2 रकातूं हिते पढ़ियूं वेंदियूं आहिनि हज़रत अमीर उमर जे मुआफ़क़त में उन इरादो ॾेखारियो हुज़ूर जे दरबार में दरख़्वास्त पेश कई जीअं अमीर उमर चाहियो अल्लाह क़ुरान में उहे हुक्म नाज़िल फरमायो